लाड़काने का ख़बर शिकनालू डीएसपी के घर में सिलेंडर धमाको 3 घर औरत फोत थी है 5 ज़ख़्मी थिया आहिनि। ख़बर नाज़रीन अवां सां शेयर करियूं। लाड़काने का डीएसपी के घर में सिलेंडर धमाको थियो है। ख़बर अवां सां शेयर करियूं। लाड़काने का डीएसपी के घर में सिलेंडर धमाको थियो है। 3 औरत फोत थी है 5 ज़ख़्मी थिया आहिनि। डीएसपी के मुख्तियार कार जतोई के घर में गैस सिलेंडर फाटी पियो। धमाके सबब 3 घर डही पट थी विया आहिनि। केतराई माण्हू दबजी ज़ख़्मी थिया आहिनि। वाक़े बैदि पुलिस इमदादी टीमूं इलाइक़े वासी पहुची विया आहिनि। ख़बर अवां सां शेयर करियूं। लाड़काने का डीएसपी के घर में सिलेंडर धमाको थियो है। 3 घर पट थी विया आहिनि। औरत फोत थी है 5 ज़ख़्मी थिया आहिनि। लाड़काने का ख़बर शेयर करियूं। डीएसपी के घर में सिलेंडर धमाको थियो है। 3 घर पट थी विया आहिनि। औरत फोत थी है 5 ज़ख़्मी थिया आहिनि। डीएसपी मुख्तियार जतोई के घर में सिलेंडर फाटी पियो है। धमाके सबबि 3 घर डही पट पइजी विया आहिनि। केतराई माण्हू दबजी विया आहिनि। वाक़े बैदि पुलिस इमदादी टीमूं इलाइक़े वासी पहुची विया आहिनि। मलबे हेठां औरत जो लाश 5 ज़ख़्मी खे कढियो वियो आहे। ख़बर अवां सां लाड़काने खां शेयर करियूं। डीएसपी के घर में सिलेंडर धमाको थियो है। 3 घर डही पट थी विया आहिनि। ख़बर अवां सां शेयर करियूं। लाड़काने का डीएसपी के घर में सिलेंडर धमाको थियो है। 3 घर डही पट थी विया आहिनि। औरत फोत थी है 5 ज़ख़्मी थिया आहिनि। डीएसपी मुख्तियार जतोई के घर में गैस सिलेंडर फाटी पियो। धमाके सबब 3 घर डही पट पइजी विया। केतराई माण्हू दबजी विया आहिनि। वाक़े बैदि पुलिस इमदादी टीमूं इलाइक़े वासी पहुची विया आहिनि। मलबे हेठां औरत जो लाश 5 ज़ख़्मियुनि खे कढियो वियो। अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मलबे हेठि दबियल माण्हुनि खे कढण लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी आहे। ख़बर अवां सां शेयर करियूं। लाड़काने खां डीएसपी के घर में सिलेंडर धमाको थियो है। 3 घर डही पट पइजी विया आहिनि। औरत फोत थी है 5 ज़ख़्मी थिया आहिनि। डीएसपी मुख्तियार जतोई के घर में गैस सिलेंडर फाटी पियो। धमाके सबब 3 घर डही पट पइजी विया आहिनि। केतराई माण्हू दबजी विया आहिनि। वाक़े बैदि पुलिस इमदादी टीमूं इलाइक़े वासी पहुची विया आहिनि। मलबे हेठां औरत जो लाश 5 ज़ख़्मियुनि खे कढियो वियो आहे। अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाड़काने का धरती टीवी जो ब्यूरो चीफ मुनवर रिंद असां सां लाइन ते मौजूदु है। जी मुनवर, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? हाँ जी, लाड़काने जे हैदरी थाणे जी हद शहर के लोहर कॉलोनी वाले इलाइक़े में गैस सिलेंडर फाटण सबब एक औरत फोत थी वही है। 15 ॼणा जेके आहिनि उहे ज़ख़्मी थिया आहिनि, जिनखे फौरी तौर ते लाड़काने जे आसाद अस्पताल में दाख़िल कियो वियो आहे। लोहर कॉलोनी में गैस जो सिलेंडर हुयो। मुख्तियार जतोई डीएसपी ॿुधायो थो वञे, उनके घर में वो गैस सिलेंडर धमाके सां फाटी पियो, जंहिं करे उनजी जॻह उनजे भरिसां 2 जॻहियूं ॿियूं 3 जॻहियुनि जूं जेके छितियूं आहिनि उहे उॾामी वियूं, दीवारूं किरी पियूं, जंहिं सबबि केतिराई माण्हू उन मलबे जे किरण सबबि दॿिजी विया आहिनि। जंहिंखां पोइ रेस्क्यू टीमूं पहुची उन्हनि ज़ख़्मियुनि खे लाड़काने जे चाणका अस्पताल जेको आहे मुंतक़िल कयो वियो आहे। हिकिड़ी औरत आहे यास्मीन ज़ाल कुर्बान मुगेरी, उहा फोत थी वई आहे ऐं ज़ख़्मियुनि जो तइदाद वधी वियो आहे। हाणे 15 ज़ख़्मी थी विया आहिनि। अञा बि रेस्क्यू जेके टीमूं आहिनि उहे कमु कनि पियूं ऐं ज़ख़्मियुनि खे मुंतक़िल करण वारो सिलसिलो जेको आहे उहो जारी आहे। जेके ज़ख़्मी आहिनि उनमें अनूशा ॿारड़ी आहे, अरीबा, जुनेद रिंद शामिल आहिनि ऐं बाक़ी 2 ज़ख़्मियुनि खे जेको आहे रेस्क्यू कयो पियो। जी अच्छा मुनवर, ॿुधाइजो जेकी ज़ख़्मी आहिनि उहे डीएसपी के घर में जेके ज़ख़्मी थिया आहिनि उन्हनि जी तादाद ॿुधाइजो ऐं जेके घर ॿुधाए वञे पियो जेके 3 घर डही पट पइजी विया आहिनि, त उन्हनि जेको मलबो आहे छा उन जे हेठां केतिरा माण्हू दबियल हुजण जो ख़दशो ॿुधायो पियो वञे? हाँ बिल्कुलु। 3 घर मूं ॿुधायो त जेके जिन जूं छितियूं किरियूं आहिनि, जंहिंमें उहो हिकिड़ो मुगेरिन बिरादरी जो घर ॿुधायो थो वञे, हिकिड़ो जतोई डीएसपी आहे ऐं हिकिड़ो इरफान रिंद आहे उनजो घर आहे। उनमें हिकिड़ो ॿारड़ो आहे जुनेद रिंद जेको आहे उनजो जेको आहे ॿारड़े जो जेको आहे अञा नथो मिले, उनजी ॻोल्हा कई पई वञे। उहो ॿुधायो थो वञे त मलबे में जेको आहे दबियल आहे। ऐं ॿियो जेको घर मुगेरी जो उन्हनि जी हिकु औरत जेकी आहे उहा जेको आहे फोत थी वई आहे। अञा ताईं रेस्क्यू टीमूं कमु कनि पियूं ऐं जीअं जीअं जेके उन्हनि खे लाड़काने जे केबल टीम मुंतक़िल कयो थो वञे त उन्हनि जी सुञाणप कई पई वञे ऐं जीअं जीअं अपडेट ईंदो तव्हांखे ॿुधाईंदासीं। अच्छा, जेकी ज़ख़्मी आहिनि मुनवर, उन जे हवाले सां ॿुधाइजो त उन्हनि जी छा कंडीशन आहे हिन वक़्तु, डॉक्टरनि पारां छा पियो चयो वञे? डॉक्टरनि सां असांजी ॻाल्हि थी आहे। हिकिड़ो जेको ज़ख़्मी आहे ॿारड़ो, उनजो अञा सुञाणप न पई थिए, उनखे वेंटिलेटर ते मुंतक़िल कयो वियो आहे ऐं उनजी बि जेकी कंडीशन, हिकिड़ो ॿारड़ो आहे उनजी सीरियस ॿुधाई थी वञे ऐं कुझु ज़ख़्मी ॿिया बि आहिनि, उन्हनि जी थोरी कंडीशन सीरियस आहे ऐं उन्हनि जो जेको इलाजु हिन वक़्तु जेको आहे उहो कयो पियो वञे। जी मुनवर, महिरबानी आगाह करण लाइ।